गर्दन जो दरिया। मां अॼु ई वञी पोतीअ जी इजाज़त वठी थो अचां। ॾींहं ॿिनि में पोती विझंदासीं, 2-3 ॾींहं खां पोइ शादीअ जी तारीख़ मुक़ररु कंदासीं। पोइ नंगण ते ॾिस क्या दोहल वॼंदे दोहल पुट हलिया अॼु तूं चुमण जे लाइ कई। उठ बताई मर्थी मुकाबलो करना ये किधर वाले उन्हें छो तो करे हाणे भर कलमो कया है रब जी राह में रवानो। पहिरियां मुंहिंजो ॾोह ॿुधायो पोइ भली मारे छॾियो। कूड़ ॻाल्हाइण जी सज़ा मौत हूंदी आहे। जे तो सच ॻाल्हाए त थी सघे तो के छॾे जाऊं। छा सच ॿुधायां? मुंहिंजे भाउ बादल खां मोटरसाइकिल जी उन में तू शामिल हुए ना। मां कोन पियो वञा, जबरदस्ती मल्हार मूंखे वठी वियो। सच थो ॻाल्हायां त बि मारियो था। इहो हिन करे त जी तू ॿीहर ग़लती न करी। हाणे आप पंहिंजी बिगड़ शिकिर पंहिंजे पीउ सुल्तान खे ॾेखार जाए। वरिया में गाड़ी स्टार्ट कर। कुंज तो मिठल से शादी करण जो सोचियो किए? तोखे त खबर आ त मिठल मुंजो आ ऐं मुंजो थी रहंदो। दुआ तू मुके गलत पे समझी। यो फैसलो अम्मा ऐं बाबा जो आ, मुंजो ना। जेकर तुंजो राज़पो न हुजे आ ना त अम्मा ऐं बाबा यो फैसलो न कन हा। मामा जाड़ो आयो हुयो, पटको लाए अम्मा जे पेरन में विधई। इनमें अम्मा हा करे छडी तो मां छा कयां? तू इनकार करे छडिया। साफ साफ अम्मा के चो त मां मिठल से शादी न कंदस। मुंह में इनकार जी हिम्मत ना है। जेकरे अम्मा बाबा मुके खूह में उछलाइंदा तॾहिं भी मां इनकार करे कान सघंदस। जेकर तुंजी शादी पोड़े मलूक सा कराए ना त तू इनकार न करिया? कान कया हा। अम्मा ऐं बाबा जी दिल रखण लाए माठ में रहा। कुछ भी हुजे कुंज, पर तोखे मिठल से शादी ना है करनी। यो मुझो फैसलो ना है, अम्मा ऐं बाबा जो है। वनी उन्हन के चो। जडे मिठल मुंजो रिश्तो घुरियो त अम्मा ऐं बाबा राजी न थिया ऐं मूं भी अम्मा के मिनतू कयूं, पर तडे भी अम्मा राजी न थी। मुझी जिंदगी बर्बाद करे हां अम्मा पांजे भा के राजी थी करे। ना कुंज ना, इया शादी मां थियण कान दींदीस। तू छा कंदी? अम्मा ऐं बाबा सां विड़ंदी? मां मिठल के रोके छडींदस। मिठल तुंजी मनी दो? मिठल मुखे चाहे थो, अज भी मुखे ओतरो ही चाहे थो जेतरो मुसा पहिरियां प्यार कंदो। मुंजी भेण सुठो अथई त इन शादी का इनकार करे छड। जेकर तो इनकार न कयो ऐं इया शादी थी त शादी वारी रात मां मिठल सा भजी निकरंदस। तुझो दिमाग तो खराब ना है? हाँ हाँ, मुझो दिमाग खराब थी है। मां मिठल लाए दुनिया छड़े थी सगा। आलम खान असा जी गिची में पहुंची गया। असा उन्हीं सा विड़न जी सग रखूं था। सुभाणे तवा मयार न दिजो त तवा वडे कदम खणन का पहिरियां मुसा सलाह कयो आ। तवा के त खबर हुंदी त आलम खान जे भा का मोटरसाइकिल फुर थी। कहीं कहीं इया खबर न पई। न वरी उनजो को सबूत आलम खान के हथ आयो। उन अजाया इल्जाम हणी असा जे बिन दोस्तन का बा गाड़ियों फुरकियूं आइन। ऐं मुझे भा गुलू के रतो रत करे उनका भी गाड़ी फुर करे वियो आ। जेकर इनी प्लान में असा आलम खान जो घेरो तंग कयूं त वडी खून रेज़ी थींदी। ऐं मां नथो चाहियां त मामूली ॻाल्हियुनि तां के खून थियनि। मां चवां थो असां जे मथां का भलाई कयो। जेको फ़ैसिलो थियल आहे न उन ते अमल करायो। ऐं सुभाणे जे सिज में आलम खान के चओ त ही ॻोठ छॾे हलियो वञे। जेकॾहिं ॻोठ खाली नथो करे ऐं बज़ित बणिजे थो त पोइ तव्हां असांखे इजाज़त ॾियो। पूरो ॻोठ साण करे आलम खान ऐं उनजे खानदान जा हथ ॿधी ट्रकुनि में विझी बॉर्डर क्रॉस कराए अचूं। ठीक है सुल्तान, वो रात आलम खान के घुराए उनका गोट छड़न जो वक्त हो घुरा।
पर जो 2 टे ॾींहं मोहलत थो घुरे त पोइ मां तव्हांखे ॿुधाईंदुसि। रहिस सब्र करण ज़हर जो ढुक पीअण बराबर आहे, पर असां तुंहिंजी ख़ातिर इहो सब्र कंदासीं ऐं अमुर ख़ातिर इहो ज़हर जो ढुक बि भरींदासीं, पर मोहलत सिर्फ़ 2 या 3 ॾींहंनि जी, इन खां वधीक न ॾिजो। मां त हुन मथां ज़ोर रखंदुसि त सुभाणे जे सिज में ई हितां निकिरी वञे, पर जेकॾहिं हू मोहलत थो घुरे त पोइ हुनखे मोहलत ॾियणी पवंदी ऐं हुन वक़्तु पूरे थियण खां पोइ बि जेकॾहिं हुन कुथायूं कयूं त सुल्तान पोइ मां सां गॾु आहियां। मूंखे तव्हां मां इहा ई उमेद हुई। बी इते बी उस्ताद रोकीस अरे परे थियो मूंखे तकड़ो कम आहे। ख़बर आहे जेका तुंहिंजी कोटा में छुटी थी वञे, पर हिते बी हिसाब किताब ॾेई पोइ अॻिते वञ। हिसाब किताब छाजो हिसाब किताब? नानी ॾाण असां ॿिन्हिनि खे दिलि ते कुटियो आहे, इहो प्लान तोखां वठंदासीं। बाबा जेकॾहिं सियाणीअ तव्हांखे मारियो आहे त हुनजो प्लान वञी उन खां वठो। नानी सियाणी किथे, ॾाइण चओ ॾाइण औरतुनि जे मथां असां हथ न खणंदा, तंहिंजे करे उनजो प्लान असां तोखां वठंदासीं। राब ईंदा आहिनि तोखे घणियूं ॾिठियूं आहियूं उस्ताद, गिणण खां ॻाल्हि ॻरी ऐं अहिड़ो अचल मूं सां बि कयो ऐं असां 2 ॼणनि 250 ॾेई डॉक्टर खां मलम पटी कराई। हिन महिल असां तोखे 60 गोरियूं ऐं तूं 500 रुपया डॉक्टर खे ॾी, इहो फ़ाइदो कंहिंजो? 500 असां 500 तुआरा, धक्का असांखे लॻनि, सूर बि असांखे ॾियनि ऐं पैसा वारी डॉक्टर खणी वञे, इहो मुनासिब न आहे। न बिल्कुलु न। हाणे असां इहो फ़ैसिलो कयो आहे त असांखे तूं पादरनि जी चटी 500 रुपया भरे ॾिने। न बा मां छो 500 भरिया? ओ भली पादर खा मां चवां थो। अरे तूं छा चवंदे, तूं एतिरो मोतबर न आहीं। तूं सिर्फ़ ॿुध, कन ॾेई ॿुध त कन खे मरटो ॾेई पटी न छॾियईं। यार मां तव्हां मां छो अची फाथो आहियां? फाथो ई न त वधीक फतक न, इज़त सां 500 रुपया कढ ऐं हितां खिसक सूरत पढ़। 500 छाजा 500? 5 रुपया बि कोन ॾींदोसांव। मुंहिंजा हथ ख़र्च था कनि, जल्दी 500 रुपया कढो। असांजे खीसे में जेके पैसा आहे न उहे असां मलम पटी ते ख़र्च करे छॾिया। हिन महिल खीसे में रुपयो कोन्हे, पैसा न ॾींदी आहे चाहे मरी पवंदे। कोन ॾींदुसि उस्ताद, मां हिन खे किटकारियूं थो कढां, तूं हिन जा पैसा कढ। वारो कर न। अरे छॾियो मां चवां थो। तूं छा चवंदे? तूं एॾो मोट बणी छा? हाणे जेको चवणो अथई न ॾाइण वञी साणी खे चओ। अलाह जी का मार पंदियनि, सब पैसा कढिया। दुआ जो दिमाग खराब थी वियो आहे, शादी करण खां पोइ बि नथी सुधरे। ऐं उनखे कीअं सम्झायां? तव्हांजो चवण कोन कंदी, बाबा खे चओ तूं उहो सम्झाएसि। चरी थियई छा? या भुलिजी पंहिंजे बाबा जानी सां इहा ॻाल्हि न कजे। जे हुनखे ख़बर पई त शादी खां पोइ बि दुआ जा पेर साॻिया आहिनि त उनखे गोली हणण में देर न कंदो। पोइ अम्मा मामा खे जवाब ॾेई छॾ, ज़रूरी नाहे त मां मिठल सां शादी कयां, रिश्ता ॿिया बि घणा आहिनि। हुए थी सघियो पे त अदा खे जवाब ॾियां, पर हाण न। अम्मा दुआ जिद करे थी त तूं जिद तां लही वञ। जिद कोन थी कयां, थोड़ो सोच। तुंहिंजी मिठल जी शादी खां पोइ दुआ आसरो पले वेंदी ऐं हुनजो घर आबाद थी वेंदो। जेकॾहिं दुआ कोई ग़लत कदम खणी वेठी त हुनजो ज़िम्मेवार केरु हूंदो? तोखे अजायो ॾेजारे वई आहे, कंदी कुझु बि कोन। दुआ वॾी ज़िदी आहे, जेकॾहिं हुनखे ॿी का वाट न मिली त ज़हर खाइण में देर न कंदी। तूं हुनजो न सोच, दुआ खे आउं पाणे ई सम्झाईंदसि। जेके बि तोसां ॻाल्हियूं करे वई आहे न उहे कंहिंसां बि न कजांइ, पंहिंजी दिलि में दफ़न करे छॾिजांइ। ठीकु आहे अम्मा, चई थी त मां ख़ामोश रहंदसि, पर दुआ ख़ामोश न रहंदी। हू मुंहिंजी शादी में को न को मसलो ज़रूर खड़ो कंदी। मूंखे त इहो ख़ौफ़ आहे किथे दुआ मुंहिंजी शादी न फिटाए वेहे। अलाह सणाई कंदो, तूं परेशान न थी। हाणे आउं बि इहा ई कोशिश कंदसि त जल्द खां जल्द तुंहिंजी शादी करायां, जीअं इहो मथे जो सूर ख़तम थिए। अदी दुआ नज़र नथी अचे। हूंदी पंहिंजे कमरे में सुतल, छॾ तो हुनखे, वेझो थी त ॻाल्हि ॿुधाई। मूं पकी ख़बर ॿुधी आहे त कुझु ई ॾींहंनि में गूंज ऐं मिठल जी शादी थियण वारी आहे। सवाल ही पैदा नथो थिए। गूंज सिर्फ़ गोराम खान जी आहे, ॿियो कंहिंजी बि न।
उन सां शादी कंदुसि त सिर्फ़ मां ई कंदुसि, ॿियो को बि न थी। मूंखे वॾा सुख ॾींदा त ॼाण मुंहिंजे हूंदे मुंहिंजी भेण सां शादी कंदो। आस्ते ॻाल्हायो, छोकिरी घर में आ, ॿुधी न वठे। कान ॿुधंदी अदा, कान ॿुधंदी। हू हुते निंड पियल आ। तव्हांजो मूंसां वाइदो थियल हो त कूंज जी शादी सिर्फ़ मूंसां थींदी, ॿियो कंहिंसां बि न। ऐं इन ई शर्त ते दुआ जहिड़ी किनी मछीअ खे मां पंहिंजी गिचे में विधो। कूंज सां शादी त ईअं तॾहिं ई थींदी न जॾहिं असां दुआ खे ख़तम कंदासीं। जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त पोइ अॼु राति मां दुआ खे घुटो ॾेई मारियां थो। जेन तो ईअं कयो त छा अकबर खान असांखे छॾे ॾींदो? मञा थो त अकबर खान असांखे कोन छॾींदो, पर दुआ जे हूंदे मुंहिंजी कूंज सां शादी बि कोन थींदी। इन जे करे ई दुआ खे रस्ते तां ई हटाइणा पवंदा। दुआ खे रस्ते तां हटाईंदासीं, पर कम अहिड़े तरीक़े सां थियणु घुरिजे जो माण्हुनि खे लॻे त ख़ुदकुशी आहे। समझो ॻाल्हि खे। ही छा, मां त हिननि खे पंहिंजो सजण सम्झी वेठी हुयसि ऐं ही मुंहिंजी मौत जो प्लान पिया ठाहिनि। छा सच में मूंखे मारणु चाहिनि था? न इहे नथो थी सघे। मां नथी मरणु चाहियां। हाणे त कुझु न कुझु मूंखे सोचणो पवंदो, न त ही त मूंखे मारे छॾींदा। मां चवां थी त ज़हर ॾेई मारे छॾियोसि, छो जो दुआ कई चक्कर वॾे वात पंहिंजे माउ पीउ साम्हूं इहो चई चुकी आहे त मां ज़हर खाई मरी वेंदुसि। चङो, पर जॾहिं दुआ ऐं हुनजे माउ पीउ जे विच में को अहिड़ो माहौल पैदा थियो त असां हुनजो फ़ाइदो खणंदे दुआ खे ज़हर ॾेई छॾींदासीं ऐं पोइ इल्ज़ाम बि असांजे मथां न ईंदो। दुआ जो माउ पीउ इहो ई सम्झंदो त हुन ज़हर बि ख़ुदकुशी करे छॾी आहे। जेकॾहिं दुआ अहिड़ो माहौल पैदा नथी करे ऐं कूंज जी मिठल सां शादी थी थी वञे त पोइ मुंहिंजो छा सोचियो अथव? अहिड़ो मौक़ो मिली वेंदो, जेकॾहिं न बि मिलियो त दुआ खे त ख़तमु करणो ई आहे न। जॾहिं त अकबर खान इन किनी मच्छीअ खे मुंहिंजी झोलीअ में विधो हो ऐं मां हुन घर मां इन किनी मच्छीअ खे पंहिंजी इज़त बणाए पंहिंजे घर में वठी आयो हुउसि त उन ॾींहुं मूं कसम खणी छॾियो हो त पंहिंजे दामन ते लॻल इन कारी दाग खे मां पंहिंजे हथनि सां धोईंदुसि। इन करे गुराम तूं का बि अहिड़ी तकड़ न कजांइ। इन छोरीअ खे मां पाण अहिड़े तरीक़े सां मारींदुसि जो गंद बि धोपी वेंदो ऐं झंडा बि असां ते न पवंदा। ठीकु आहे साईं। मूं तव्हांजे फ़ैसिले जी पंजकड़ी न आहे कई। मां त ॻोठ छॾण लाइ बि तयारियूं करे रहियो हुयुसि, पर नाजाइज़ मूंखे जेल में वाड़ायो वियो ऐं मुंहिंजी खड़ा ओरांगी वई। मुंहिंजे भाउ ऐं चाचा खे गाली फुरे हुनखे रत कयो वियो। उन्हनि जो हिसाब किताब केरु भरे ॾींदो? अकबर खान। कहिड़ा सबूत आहिनि तो वटि त हिन कम पोयां सुल्तानी राणा जो हथ आहे? अकबर खान, मूं त हुनजा नाला बि न वरिता। पोइ तव्हां कीअं था चओ त इन्हनि कमनि में उन्हनि जा हथ आहिनि? आलम खान, अवां बि सुल्तान जे भाउ मथां बेदर्दी सां ज़ुल्म कयो ऐं हुनजे दोस्तनि खे बि सरेआम ॾींहं ॾिठे जो ज़लील कयो। जेकॾहिं उहे अवां जी नज़र में ॾोही न आहिनि त पोइ उन्हनि जे मथां ज़ुल्म छो कयो? अकबर खान, जेकॾहिं मां ही ॻोठ न छॾियां त पोइ तूं पंहिंजे नुक़सान जो पाण ज़िम्मेवार हूंदे आलम खान, पाण। अकबर खान, तव्हां मूंखे ज़हर जा ढोक पियारे चुका आहियो। अञा केतिरो नुक़सान ॾींदो? अकबर खान, मां हिन ॻोठ में
इज्जत सां जिंदगी गुज़ारणो चाहियां, पर मूंखे घाव मथां घाव ॾिना विया। मूंखे हिननि हथनि में हथियार खणण लाइ मजबूर कयो। अकबर खान महाराणा ऐं सुल्तान खां नया लाराईंदो, नहीं वरी उनमें एतरी हिम्मत आहे जो आलम खान सां टक्कर खाए। पर मूंखे कमज़ोर उन्हनि फर्दनि कयो आहे जंहिंखे मूं जीअ में जायूं ॾिनियूं। मूंखे ॾुख सिर्फ़ इहो आहे त जंहिंखे जीअ में जायूं ॾिनियूं उन्हनि मुंहिंजे सीने ते बंदूक रखी। मूंखे अफ़सोस सिर्फ़ इन ॻाल्हि जो आहे त जंहिंखे मूं जीअ में जायूं ॾिनियूं, जंहिंजे लाइ मूं पंहिंजो सिर हर वक़्त साम्हूं रखियो, उन मुंहिंजी पुठी में छुरो वियो। जे सिर घुरे आ न, मूंखे कसम आहे पैदा करण वारे जो त सिर लाइ तरी ते साम्हूं ॾियांसि। पर अफ़सोस उन इंसान खे मूं ते एतबार न हो। वो इंसान शकी मजाज ऐं खुदगर इंसान आहे। बाबा साईं, ही समूरा इशारा तव्हांजे तरफ़ हुआ, इन में को बि शक न आहे बाबा साईं त तव्हांजे सॻे भाउ खां वधीक तव्हांजो सॼण आलम खान आहे। ऐं हिन वक़्तु सुल्तान ऐं राणा खान इन इंतज़ार में आहिनि त कहिड़े वक़्तु आलम खान ॻोठ छॾे ऐं तव्हां कॾहिं था कमज़ोर थियो। मां बि तव्हांखे हथ जोड़े अर्ज़ु कंदुसि बाबा साईं त आलम खान खे एतिरो मजबूर न कयो बाबा साईं जो हो ॻोठ छॾण जे बदिरां ज़हर जो ढुक भरे ऐं तव्हांजे अखियुनि जे आॾो दम ॾिए। आलम खान खे माफ़ कयो बाबा साईं, माफ़ कयो आलम खान खे। गलती किथे थी आहे, किथे थी आहे मूंखां गलती जो मूं जहिड़े ॾाहे माण्हू बि आलम खान खे सुञाणण में गलती कई। मूं हुन शख़्स मथां शक कयो जे पंहिंजनि रातिनि जो निंडूं भेटाए मुझे नंगन जे मथा पैरा ना। मां उन शख्स लाइ ज़मीन खे सोड़ो पियो कयां जे मुंहिंजी राम जे अॻियां कंडा हटाए हेठां ई मथां ई ज़मीन मुंहिंजे लाइ हमवार कई ऐं मां उन शख्स जे पेरनि जे हेठां ज़मीन तंग पियो कयां। एॾो क्रोध अंदर कीअं पलियो जो मूंखे ख़बर ई कान पई। पाण खे सतनि राजनि जो चङो मुड़ुस पियो सॾायां ऐं अॼु ताईं पंहिंजे चङे मुड़ुसनि जो मूं को बि फर्ज़ी अदा न कयो आहे। मुंहिंजे अकुल जे मथां अनाम जी धस चढ़ियल आहे। हाणे मूंखे उहा धस धोइणी पवंदी। हाणे मूंखे पंहिंजो पाण खे बदिलणो पवंदो, न त पोइ सतनि राजनि जी सरदारी कीअं संभाले सघंदुसि, पंहिंजी बिरादरी खे कीअं मुंहुं ॾेई सघंदुसि। बादल सोट ॾाढी देर कई आहे, अंदरि हथियार खणी वठ, हली सोट खे ॾिसी अचो। बस करे वियो। आलम खान छा चयो आहे त सॼे ॻोठ खे जेकॾहिं बाहि बि लॻे न त ॿाहिरि न निकिरजो। इन लाइ चवांव थो त
तो कुछ इंतजार कयो, अची वेंदो। रेस वॾे छा चए? सामान ठाहे रखो, सुबह जो हर हाल में ही घर छॾणो आहे। पर सोटर बस, को सवाल जवाब न, को सवाल जवाब न। सामान ठाहे रखो, हर हाल में ही घर छॾणो आहे सुबह जो। कोड़ा, ओ कोड़ा, निभागी के निंड तके दिया। ओ कोड़ा, उती चाय तैयार आ, पियो। वन चाह खणिया। उती निभागा, ओ मुंह ते पानी जो छंडो त हण। छियन जा मोहन आहिनि धो पंदा, तूं वञी चाह खणिया। ऐ मुंह धो न धो, सॼे ॻोठ जूं मक्खियूं तुंहिंजे वात में अकेलो ठाही वेठियूं। उती का गुरड़ी करे इहो गंद त ॿाहिरि कढ। मेरे खट ताव थारींदी है। कोड़ा, जेको बि घर में दाणो पाणी हुयो न, समूरो खत्म थी वियो आहे। हाणे एतिरी अटे लप बि कान्हे का जो मंझंदि खणी ॿ मानियूं पचायूं। अल्लाह बुखियो उथारींदो ज़रूर आहे, पर सुमारींदो न आहे। तू परेशान न थी, किथां न किथां जुगाड़ करे थो अचां। चङो, तूं उथ, मुंह धो, त मां तुंहिंजे लाइ चांहि थी खणी अचां। वञा थो वञा, मूंखे छंडो हणी थो अचां। काॾे 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 तवाई लगी थी वञी? अदा वारा ॻोठ छॾियूं था वञनि। इहा त सुठी ॻाल्हि आहे। भाॼे जी न्यापो कयो हो, मां उन्हनि सां मिली अचां थी। का बि ज़रूरत न आहे, वापसि हल। वरी उन्हनि सां कॾहिं बि मिली कान सघंदसि मल्हार। खुदा खे मन, मूंखे उन्हनि सां आख़िरी दफ़ो मिलण ॾे। चयमि न, उन्हनि सां मिलण जी का बि ज़रूरत कोन्हे, वापसि हल। मल्हार, ही चकर मूंसां भलाई कर, इहो तुंहिंजो थोरो सॼी ज़िंदगी मूं मथां रहंदो। चल बकरी, धनारनि जा थक भलाई कंहिं? हाँ लॻे अॼुकल्ह खट न थो अची, किथे हूंदो आहीं? सुल्तान, घणो वक्त रेस सां हूंदो आहियां। रेस असांजे बारे में कहिड़ी थो ख़बरूं करे? तव्हां जे बारे में के बि ॻाल्हियूं न आहिनि थींदियूं। फोटा, असांजी खणी नेकी न करे, पर गिला त ज़रूर कंदो हूंदो। गुलू, रेस उन्हनि माण्हुनि में न आहे जो पर पुठ वेही कंहिंजी गिला करे। जेको चवणो हूंदो त मुंहं ते चई ॾींदो आहे। अॼुकल्ह रेस सां घणियूं वफ़ादारियूं पियो ॾेखारी फोटा। नीमक हराम न आहियां सुल्तान, पोइ ॿुधो न अथई, चवंदा आहिनि त तंहिंजो खाइजे तंहिंजो ॻाइजे। तूं लॾ कंहिंजी आहे? किथे ईअं त न आहे त आलिम खान वारा ॻोठ छॾियूं पिया वञनि। ये दुनिया